सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में गैस्ट्रो जी बीमारी तेज़ी सां पखिड़िजण लॻी। काज़ी अहमद में पोरहत जे मासूम नींगरी गैस्ट्रो सबबि फ़ौत थी वई आहे। 3 वरहनि जी राजकुमारी नवाबशाह इस्पताल में दमधणी हवाले कयो। चंडे बागे में बि नींगरी गैस्ट्रो सबबि हयाती विञाए वई। उमरकोच में गंदु पाणी वापराइण सबबि 8 ॼणा गैस्ट्रो जे मर्ज़ जो शिकार थी विया आहिनि। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में गैस्ट्रो जी बीमारी तेज़ी सां पखिड़िजण लॻी। काज़ी अहमद में पोरहत जे मासूम नींगरी गैस्ट्रो सबबि फ़ौत थी वई आहे। 3 वरहनि जी राजकुमारी नवाबशाह इस्पताल में दमधणी हवाले कयो। चंडे बागे में बि नींगरी गैस्ट्रो सबबि हयाती विञाए वई। उमरकोच में गंदु पाणी वापराइण सबबि 8 ॼणा गैस्ट्रो जे मर्ज़ जो शिकार थी विया आहिनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।